होसपुरे मुखी बाड़े में 1 महीनो अॻु शहर जे थाणे भरिसां हिंदू वापारी बसंत लाल जे घर में लॻल 80 लख जे दाड़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुतासिर ख़ानदान जी औरतुनि जो टियों भेरो हथनि में प्ले कार्ड खणी कश्मीर पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरो हिंदू पंचायत जे औरत विंग जे अॻुवाण मुखियाणी सिलूचनाबाई, चांदीबाई, वडलबाई, राजीबाई ऐं निशाबाई जी अॻुवाणी में कयो वियो। इन मौक़े ते मुतासिर औरतुनि मीडिया आॾो दाईंदे चयो त कश्मीर पुलिस बेइसी ऐं लापरवाही जी हद करे छॾी आहे जो 1 महीनो थी वियो आहे त असांजी धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। मुतासिर औरतुनि SSP कश्मीर कंदकोट आॾो रोंदे चयो त धाड़े लाइ असांजी समूरी जमा पूंजी खणी विया आहिनि। असांजी वाहवर कयो। असांजो अलाह ऐं ॿियो पुलिस खां सवाइ ॿियो आसरो न आहे। असां मज़लूम हिंदू आख़िर केॾां वञूं? असां दीवाननि जी मालिकी केरु कंदो? खुदारा असांजो फुरतल सामान वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे इंसाफ़ खपे। तव्हांखे मुनासिबु आहे जो असांजे हिंदू भाइरनि जे मथां ज़ाइफ़ुनि जे मथां हथियार खणी बीहनि। तव्हांखे इंसाफ़ आहे जो असांजो कोई हिंदू भाउ दीवान तव्हांजी चादर पर्दो दरजो मथे करे सघे। असांखे हाणे इहो इंसाफ़ करे SSP साहिब, इहो तव्हांजी महिरबानी, तव्हांजा कुर्ब, पंहिंजो थियो सुजाग थियो, हिंदू भाइरनि सां हमदर्दी करियो। इंसाफ खपे।